में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडियो ऐं अताउल्ला न्याज़ीअ जो जेको महफ़िल मचो हुयो इस्लामाबाद में जेको मुक़ाबिलो थियो हो दोस्तो, उन में कंहिं खटियो हुयो इहो मुक़ाबिलो ऐं उन खां अलावा जलाल चांडिए खे केतिरा हार पिया हुआ इन मुक़ाबले में ऐं उन खां अलावा इहो मुक़ाबिलो कंहिं रखायो हो दोस्तो, छाजे करे जो इहो वॾो मुक़ाबिलो हुयो सिंध ऐं पंजाब जो ऐं उन टाइम जे दौर में हिकु वॾो मुक़ाबिलो हुयो। त पोइ जॾहिं अब्दुल हमीद अखाउंद हूंदो हो दोस्तो, उहो सिंध सेक्रेटरीअ में जेको आहे सो सेक्रेटरी हूंदो हुयो सखाफ़त खाते में, पोइ उन जी वॾी जिदोजहद थी, उन जी वॾा कोशिश थिया जलाल चांडिए खे इन मुक़ाबले में राज़ी करणु ऐं उते वठी वञणु। त दोस्तो सभ खां पहिरीं जॾहिं अताउल्ला न्याज़ीअ खे स्टेज ते आंदो वियो, अताउल्ला न्याज़ी खे चयो वियो त बाबा तूं पंहिंजा गीत ॿुधा ऐं जलाल चांडियो पंहिंजा गीत ॿुधाईंदो, पोइ आख़िर में फ़ैसिलो थींदो त तव्हां ॿिन्हिनि मां कंहिं मुक़ाबिलो खटियो। त दोस्तो कुदरती कंहिं माण्हूअ जो भाग लक थी वेंदो आहे, पोइ कुदरती जलाल चांडिए जो इन जेको आहे सो कम में भाग थी वियो। अताउल्ला न्याज़ीअ खे कुदरती अलाए छा थी वियो, जो उन जो आवाज़ ई न पियो निकिरे, अलाए हिसाड़जी वियो या हुन सां कुदरती को खेल थी वियो दोस्तो। हिकिड़े कलाम चवण खां पोइ जॾहिं ॿिए कलाम चवण जे लाइ उहो राज़ी थियो त हुन जो आवाज़ बंदि थी वियो, पोइ माण्हू सभई उथी विया, उहो सॼो पिंडाल भरियल हुयो। त पोइ माण्हू अताउल्ला न्याज़ी खे चवनि पिया त बाबा तूं निकिरी वञ हितां, छॾ त जलाल चांडियो ॻाए, तुंहिंजी जान आहे। त दोस्तो पोइ अताउल्ला न्याज़ीअ जी ईअं कुदरती फिटी, माण्हुनि उन खे हटायो हितां। पोइ जलाल चांडिए खे जॾहिं आंदो वियो स्टेज ते, त दोस्तो जलाल चांडिए 4 गीत पंहिंजा मनपसंद गीत उन टाइम जा जेके मशहूरु गीत हुया उहे 4 जलाल चांडिए चया ऐं 5 गीत जो बि जेको आहे सो जॾहिं जलाल चांडिए खे फरमाइश थी। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां दोस्तो, अॻे ज़माने में जॾहिं जलाल चांडिए जा प्रोग्राम थींदा हुया ऐं जलाल चांडियो किथे ॻाइणु वेंदो हो, त पोइ माण्हू जेके पिंडाल में वेठा त वेठा, लेकिन माण्हू ओस पास में भितनि ते चढ़ी करे, मथे कोठनि ते चढ़ी करे, मायूं मर्द सभई मथे वेही करे कलाम ॿुधंदा जलाल चांडिए जा। त दोस्तो पोइ उते बि पंजाब में वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं हुयूं दोस्तो। जॾहिं जलाल चांडिए राणे वारो कलाम ॻाइणु स्टार्ट कयो त पोइ उतां माई हिकिड़ी का कुदरती किरी पई अची स्टेज जे भरिसां अची किरी। पोइ माई खे धक बक बि थोरा घणा लॻा, लेकिन पोइ माई खे उते विहारे करे जेको आहे सो पंहिंजे भरिसां जलाल चांडिए पोइ इहो राणे वारो गीत ॻायो दोस्तो। ऐं जलाल चांडिए खे अब्दुल हमीद जेको आहे सो वॾी कोशिशि कई ऐं सचो हुयो जलाल चांडिए सां। खोड़ सारा सिंध जा जेके एवॉर्ड आहिनि, अब्दुल लतीफ़ एवॉर्ड थियो सिंध जो, उहो बि जलाल चांडिए खे अब्दुल हमीद वठी ॾिनो दोस्तो, छाजे करे इहो सखाफ़त खाते जो सेक्रेटरी हुयो उहो, ऐं इन जे करे पोइ जलाल चांडिए खे सुञाणींदो हुयो ऐं उनखे ख़बर आहे त हे हिकु पंहिंजे दौर जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं हिन जो क़दुरु कयो वञे ऐं हिन जो ख़्यालु कयो वञे। त पोइ अहिड़े तरीक़े सां दोस्तो जलाल चांडिए खे पंजाब में जेको मुक़ाबिलो थियो, उन मुक़ाबले में जलाल चांडिए जेको आहे सो खटियो उहो महफ़िल। जॾहिं जलाल चांडिए गीत ॻाए बस कया त पोइ जलाल चांडिए खे माण्हू ओस पास जा टोटल फिरी आया दोस्तो। सिंध पंजाब जो मुक़ाबिलो तव्हांखे ख़बर आहे, सिंध मां बि माण्हू विया, पंजाब जा बि माण्हू गॾु थिया, बलूचिस्तान जा ॿिया बि माण्हू गॾु थी विया। पोइ जलाल चांडिए खे 10,000 हार विधा विया दोस्तो। जलाल चांडियो जंहिं शख़्स खां मुक़ाबिलो हुयो उन जो, उहो बि पंहिंजे पर में वॾो नाले वारो फ़नकार हुयो पंजाब जो, लेकिन सिंध जो फ़नकार बहितरीनु खटे वियो ऐं उते जेको आहे सो हार त पारायो विया जलाल चांडिए खे, लेकिन उन खे हिकिड़ो ताज बि पारायो वियो, सोनो ताज। हे मुंहिंजे पुठे पासे स्क्रीन में फ़ोटू हली रहियो आहे, तव्हां ॾिसो पिया। इहो ताज बि पंजाब जे तरफ़ां, पंजाब जो जेको सेक्रेटरी हुयो सखाफ़त खाते जो, पोइ उन गॾे करे जेको आहे सो जलाल चांडिए खे इहो ताज बि पारायो हो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।